नाज़िम पंगरियो भरिसां शादी लाजवाब ते क़ाइम पुल ज़बून हाली हुअण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जे सबब रहवासी थोड़े ट्रांसपोर्टर सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था गुल मोहम्मद वेड़ो जी हीअ रिपोर्ट। पंगरियो खां टंडोबागो रोड ते शादी लाजवाह ते क़ाइम पुल हंधा टुटी वई आहे, जंहिं करे ट्रांसपोर्ट सख़्त मुतासर थी वई आहे। उन सिलसिले में मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे ट्रांसपोर्टरनि ऐं रवासियुनि चयो त जी मेन मोरी आहे जंहिंजी इहा हालत आहे, ज़बून लॻी पई आहे। काफ़ी ॾींहंनि खां ही टुटंदी हाणे बाक़ी ज़रो वञी बचो आहे। नंढियूं गाॾियूं बि वॾी मुश्किल सां गुज़री सघनि थियूं। छा इंतिज़ामिया ही तॾहिं ठाराईंदी जॾहिं हिते को वॾो हादसो थींदो, या को ट्रक हिते किरी पवंदो, या को AC वैन हिते जेको माण्हू ॿुॾंदा, या को अहिड़ो ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो जानी नुक़सानु थींदो। उन खां पोइ जेको आहे सो हिते ही पुल ठाराई वेंदी। छा असांजी अपील आहे त महिरबानी करे हितां हज़ारनि गाॾियुनि जूं रोज़ानी ट्रैफ़िक जी गुज़र थिए थी हितां, महिरबानी करे हिते ट्रक लोडर AC वैनूं नंढियूं वॾियूं गाॾियूं गुज़रनि थियूं। महिरबानी करे असां जेको आहे सो वस वारनि खे अपील था करियूं त ही पुल जेका आहे सा असांखे जल्द खां जल्द मरम्मत कराए ॾिनी वञे। आला अमलदारनि खे गुज़ारिश कंदा त महिरबानी करो ही पुल ठाराए वञे, जीअं त फ़िलहाल जेको लोड गाॾियूं उन्हनि खे रोकियो वञे, जीअं पुल रहियल आहे बची वञे। असीं MN मीर गुलाम अली ट्रांसपोर्ट साहिब खे गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे असांजी पुल ठाराए वञे। ऐं ॿी ॻाल्हि त रोड जी तमामु हालत ख़राबु आहे। टंडोबागो टू पंगरियो 20 मिंटनि जे रस्ते खे कलाक थो लॻे। साईं जन खे असीं अर्ज़ु कंदासीं महिरबानी करे असांजो रोड ठाराए ॾिनो वञे। हुकूमत सिंध डिप्टी कमिश्नर बदीन खे घुर्जे त नाकारा बणियल पुल जी फ़ौरन मरम्मत कराए कंहिं वॾे हादसे खां रवासियुनि खे बचायो वञे। कैमरामैन आसफ़ अली वेड़ो सां गॾु गुल मोहम्मद वेड़ो, मेहरान TV न्यूज़।